पहुंचे जीअं त एसयूपी जे दोस्तनि खे जस्तो ॾियां जन बदनामी के खिलाफ असांजे जामशोरे ज़िले जी न बल्कि पूरी सिंध जी समाजी शख्सियत अब्दुल्ला कोहिस्तानी जैसा दर्जने ॾींहं अॻु में संदसि घर भरिसां हमलो कयो वियो, संदसि खां फुर कई वई ऐं पुलिस संदसि खे वाइदान बेटा ॾींदी रही त अॼु था जवाबदार गिरफ़्तार करियूं, अॼु था जवाबदार गिरफ़्तार करियूं। उन आसिरे में समूरा सियासी समाजी गुरुओं ऐं ख़ुदि साईं अब्दुल्ला कोहिस्तानी साहब उहो मुतमइन रहियो त बाबा असांखे को एतिराज़ करण जो शौक़ु कोन्हे को, असांखे को रोडनि ते अचण जो शौक़ु कोन्हे को, असां वटि सभिनी वटि को टाइम कोन्हे को, सभु ग़रीब मज़दूर हारी आहियूं, असीं जॾहिं दिहाड़ी कमायूं था तॾहिं बचा पालियूं था पर उन जे बावजूदि दर्जने ॾींहं गुज़रण जे बावजूदि हितां जो SHO DSP SSP हिते को बि ॿूटो न ॿारे सघिया आहिनि ऐं शेख अब्दुल्ला कोहिस्तानी जे इशू खे जेको संदसि खां फुर थी आहे उन ताईं का बि अॻिभराई न थी आहे। असीं SUP जे दोस्तनि खे जस्ता ॾियूं ऐं अब्दुल्ला कोहिस्तानी सां गॾायूं, जेको बि दोस्त कदम खणंदा ऐं उन सां गॾोगॾु असीं पाण संदसि जी हिमायत में एहतिजाज मुज़ाहिरा धरणनि ताईं गॾु हूंदासीं ऐं SSP SHO DSP खां DIG साहब खां मुतालबो था कयूं त अब्दुल्ला कोहिस्तानी सां इंसाफ़ करे ऐं पूरे जामशोरे में अमन बहाल कयो वञे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी थी अचे।